अल्लाह अल्लाह अल्लाह। बाबा बाबा है तो किया था लगो असा। अरे जोड़ा ये केड़ो ड्रामो करे तो छा बाबा साईं ही ड्रामो अफसोस तुझी सोच ते अफसोस हर गुनाहन को तौबा तौबा जारी हसुल गेसी असाजी असारे सुधरी आई बाबा। अल्लाह अल्लाह सब तो बिस्मिल्लाह कया, सब तो बिस्मिल्लाह कया। माशाल्लाह सोना टहन प्या मुझे भी नहीं पुटन वाय दो कयो आए ती पंजे वक्ताने नमाज पढ़ंदा। आमी आमी ओ मुझी जीजला मां आमी वड़े तारा गोल तारा इनरे कमीने गा यो तो पुजो करे ईद जी नमाज पढ़ी तेरे जोड़े पंज वक्त नमाज पढ़दा यो नंबर यो पुछी दे तो करे ता बिस्मिल्लाह पढ़िया ने बिस्मिल्लाह की माना चाहे। बाबा साईं मस्जिद में अलाए केतिरा माण्हू ईंदा आहिनि नमाज़ पढ़ण जे लाइ। उन्हनि खे ॾिसी असां कापी कंदासीं। अरे जरा बड़ा सारी नमाज भी चोरी कंदव। ये चोरी न ट्रेनिंग आ ट्रेनिंग हलदा। बाबा जी जेकॾहिं न ख़बरनि में बीठासीं त असांजी निमाज़ क़ता थी वेंदी। अरे थोका खतर न कज़ा कज़ा। हाँ बाबा साईं आ इहा ई कज़ा कज़ा सिखी वेंदासीं। मदीने पार दे कादिर मुझी किस्मत करे बते खजराज सा मुझी दिल ठरे मुझो मनो ठरे। आहियूं बाना मिठे खालिक सचे अल्लाह जा। अल्लाह अल्लाह इला थी बाबा अरे चुप करने वाले ने कज़ात में अल्लाह 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 अल्लाह। अरे खत्ता न कज़ा कज़ा। हस कराने हाँ बाबा हाँ कज़ा कज़ा। शमीर खान इनमें इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं घर हलियो वञी हा। जागर खान असांजो ज़मीर गवारा नथो करे। तव्हांजी इजाज़त खां सवाइ असां घर में कदम रखूं। तव्हांजी यही खूबी मूंखे वणंदी आहे। ख़ैर मां हिन महिल शहर पियो वञा कंहिं कम सां। यकीनन ॿीं जी मानी त तव्हांजी भेण कई हूंदी। राति जी मानी तव्हां मूंसां खाइजो पोइ वञिजो ईअं न वञिजो। ठीकु आहे राति जो मानी खाई पोइ निकिरूं। सोट सोट दिलावर सोट जी सर। गाड़ी कढ शहर हलणो आहे। जी सर। रस्ते रोकण जो सबब पुछी सघां थो? गलती जी माफ़ी घुरण चाहियां थो सोट। मुंहिंजे करे जाबर वारनि तुंहिंजे मथां हथु खयूं। उहो मूं दरगुज़र करे छॾियो आहे। हाणे वाट ॾे। न सोट पहिरियां दिलि सां माफ़ कर पोइ तोखे वाट मिलंदी। ठीकु आहे माफ़ कयुमि। जेकर माफ़ कयो अथई त पोइ हल न घर। हदीअ सां मिलण थो वञा उतां थी वापसि मोटंदुसि न त तोसां मिलंदुसि। हिकु ज़रूरी न्यापो ॾियणो आहे जेको सोट वॾे ताईं। तोखे पहिरीं महिमानी खारायमि उन मां तोखे ढो न थियो। हाणे तोखे ॿी महिमानी ठीकु ठाक खाराईंदुसि ख़बर पवंदी। सोट हिन कमीने जो ख़्यालु रखजांइ ये कंहिं वक़्तु बि तोखे नुक़सानु ॾेई सघंदो। ठीकु आहे सोट वधीक राति कचहरी कंदासीं। तिकू अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू। वालेकुम सलाम। सिकू छा थो ॾिसी बाबा? मां इहो थो ॾिसां त ही ड्रामो कॾहिं खां वठी शुरू कयो अथव? अदा जेकर माण्हू निमाज़ पढ़ण थो वञे छा इहो ड्रामो आहे? न तौबा बाबा तौबा। निमाज़ जे बारे में केरु ईअं चवंदो? मूंखे इहो ॿुधाए त तूं कॾहिं खां वठी निमाज़ी थियो आहीं? मालिक जे करम सां अॼु पहिरीं निमाज़ पढ़ी आयुमि। असली दिलि खे सुकून मिली वियो। अदा अकेलो मां न वियोसि पर अदा गुलशेर अञा ताईं मस्जिद में क़ुरान पतो पढ़े।
ऐं सजदन खां सिर ई नथो करे, रुगो पतो रोए। वो अदा फिको हिन ज़मीननि खां रुलण खां सुठो अथई त 5 वक़्त निमाज़ी थी निमाज़ पढ़। पहिरियां तूं ऐं तुंहिंजो भाउ पक्का निमाज़ी थी वञो न ऐं कसरत सां 5 वक़्त निमाज़ पढ़ो न त पोइ मां बि हलंदुसि। अल्लाह अल्लाह जेकर निमाज़ जो थी त तप चढ़ी थो वञे न, ॼण को बंदूक था हणो। कुझ बि कर, छा बि कर, पर रूंडे जे मथां ज़ोर रख। हींअर जो हींअर अची मूंसां मिले। अदा खे राज़ी करण एतिरो सवलो नाहे जाबिर। हसीना बेगम, हिन कम में जे रूंडे मुंहिंजो साथ न ॾिनो न, मां तोखे खुलम खुला कसम खणी ॻाल्हि थो कयां, माई गुलनार खे वठी जाकर खान जे मथां न प्यारिम त मुंहिंजो नालो जाबिर नाहे। माई गुलनार खे तू असांजे खिलाफ हथियार तौर इस्तेमाल कंदे जाबिर? जेकॾहिं तव्हां मुंहिंजी मजबूरी सम्झो त मां इहा ॻाल्हि छो कयां? तूं छा थो सम्झे त तूं इहो कदम खणण खां पोइ पंहिंजे भाउ जे मथां जेको खून जो इल्ज़ाम अथई उहो हटाइण में कामयाब थींदे? पूरी उमेद आहे कामयाब थी वेंदुसि। जे न कामयाब थियसि त पोइ चाकर खान खे कंहिं ॿिए मसइले में फासाईंदुसि। छा इहो कमु तूं अकेलो नथो करे सघीं? माई ने कमु करण लाइ मूंसां गॾु शैतान माण्हू लाज़मी आहे, ऐं उहो शैतान माण्हू तुंहिंजो भाउ हूंदो ई आहे हिन ॻोठ में, ॿियो केर बि कोन्हे। वाह जाबिर वाह, हाणे तुंहिंजी नज़रुनि में असां शैतान बणिजी वियासीं। हसीना बेगम, तूं हरू भरू मोबाइल मां न लिकर, मां तुंहिंजी ॻाल्हि न कई आहे। मां त तुंहिंजे भाउ ऐं तुंहिंजे भाइटियुनि जी ॻाल्हि थो कयां, ऐं तुंहिंजो भाउ ऐं भाइटिया हिनमहिल मूंखे साथ ॾियनि। जे हो कंहिं कम लाइ मुंहिंजी मदद नथा कनि न त पोइ इहो सम्झी छॾ, मूं मां तूं बि का उमेद न सम्झ। हिननि कमीननि मां त चङी तरह फाथी आहियां। हिकिड़ो इहो कासिम जेको हर हर फ़ोन करे मूंखे धमकियूं तोड़े, ऐं ॿियो इहो पाॾो जेको मुंहिंजे टुकड़नि ते पलजंदो आहे, हाणे मूंखे तो धमकियूं ॾे। अल्लाह तो बिस्मिल्लाह कयां, बिस्मिल्लाह सब कुछ केता न छो होता सात सुना सा लगो। अल्लाह यार इने सा घर में भी इज्जत थींदा त बाहर भी इज्जत थींदा। अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ॿाहिरि त ॻोठ वारा असांखे अची बि नज़रनि सां पिया ॾिसनि। अम्मा मस्जिद में त माण्हू असांखे ईअं था ॾिसनि ॼणो असां वेस मटाए बैटरियूं पखा चोरी करायाऊं। मस्जिद मां न को हिरोनी पखा लाहे वञे, पोइ त इहे मस्जिद वारा असांखे मोचड़ा हणंदा। अल्लाह अल्लाह। हदा ॾिसण वारियूं अखियूं अञा माण्हुनि में आहिनि। हा बा, तव्हां एतिरा बि किरियल कोन हुयो जो पखनि जी चोरी जो तव्हां ते इल्ज़ाम लॻे। ओ मुंहिंजी अम्मा रे, असां एतिरा किरी वेंदा आहियूं जेतिरो असांखे बाबे केराए छॾियो आहे। सही थो चवीं अदा, बाबो आहे ई किरियल। किरे मां किरियल किरियो आहे बाबा। बाबा राम यार, बाबा मानी खावा बो तू अॻ में ई खाराए छॾी। यार बाबा जा पुट तव्हां केतिरा सुठा हो, केतिरा कमीना हो, माण्हुनि खे सभु कुझु ख़बर आहे। मूंखे त तजुर्बा हिन रन ते त तो हेड़नि ॿूथनि ते एतबार कयो आहे, हुननि जे अंदर जे शैताननि खे कर्ज़ से हालात के चपो कितो एतबार बस कर। ओरे तारा गोल तारा माका ते तारा न कढी छॾे। ये खां पोइ जेको ने तव्हांजे ॿारनि खे बिगाड़ण जी कोशिशि कई त ही दर बि बंदि करे छॾी सई, खुटा ॾिसा कढंदी सई। ये भागीरा न मुंहिंजो नंबर ब्लॉक थिया अथसि। ही पाण खे सम्झे छा थी त मूं वटि हिकिड़ी सिम आहे, और ॿी सिम बि आहे। करो या सुई ॾे यार हुई त सही ॾिसां। अरे काॾे हले यार, गले में जो लॻल अथई, या सुई कढी ॾे। यार बटन टुटल आहे तॾहिं इहे बिल आयूं थो अञा, ये कढंदुसि न त गलो खुली वेंदो। हिते हिकिड़ी माई वेठी जो तोखे ॾिसंदियूं, मूंखे ॾे बिल। अहिड़ियूं हिते माई वेठी वञ जो तोखे ॾिसंदियूं, तूं पेशेमान थींदे।
मार गुस्से में बटाया ओए मां ने भागी न के दिसां थो मां के समझे छाती त कासिम बस ईअं जेतिरो मां राज थो कयां ओतिरो उन जी मथे ते चढ़ंदी अल्लाह अल्लाह ओरे छोरा छोरा घणो ई सवाब खपे तान जॾा को नमाज़ री शुरू कई आहे शैतान मूंखे सुम्हण ई कोन थो ॾे रोज़ तो मूंखे पादर हाणे त हे छोरनि खे कहिड़े कम सां लाथो अथई हाणे हीअं कयो मां हलां थो खेरू वारे गटर ते तव्हां सां तो सलाह मसले कमी आहे तो अचो मुंहिंजे पोयां हाणे ई तो तरफ कोन ईंदा बिड़हन भी तो मुझे पे तेरे पे कोन ईंदा पर हाणे सिते ॻाल्हि कोन थो हिते ॻाल्हाए त ॿुधी मूंखे कोन थोड़े कुम्मी ऑस्ट्रेलिया जी हाणे हल ऑस्ट्रेलिया जा कुमी जा सका हल हल अफ्रीका जा बंदर अरे छोरा अरे तस्वीर मकोन बीडे मकोन तस्वीर ओ बाबा मैं भी तस्वीर के पर सिंपल दो पांजी क़यामत कारी क़यामत ये मुझे सुधारे बाबा ये छागो कने खेने घड़ी तस्वीर पढ़े बे तस्वीर का पढ़ेगा अच्छा बाहर जल्दी करो ओ बाबा तो खुदा जी आज़ाब कोन जो ये छा तो करी मुचारब वज महबूब ये सदके असा जे बाबे के हिदायत दी ए केड़े रास्ते ते पाण ते आ असा के भी गलत रास्ते तो तोड़े मुझा मालिक तो जे तरह ते सारी अल्लाह तहां जबे त तां अच्छो मुंह कयो अञा न तरफ विंदो अम्मा अब्बो आ वणनो त पवंदो छोती असा जी क़यामत कारी करी ओ मुझी जीजे लमल जेकर बाबो बिगड़ियल आहे न तो न के सदी रात साड़ी दासे बड़े तारा गोल तारा केरु सुधरियला केरु बिगड़ियला ता खेर वारे गटर ते अचो त मां तो ता के बुधाया अच्छा जल्दी अचो ता बाबा अचो ता छा ॻाल्हि आहे साईं कुझु ॾींहंनि खां वठी मां तव्हांखे परेशान थी ॾिसां का ॻाल्हि आहे छा नंढड़े सॻिड़ो कमु चयो हू अञा ताईं न करे सघियो ज़ाहिर आहे परेशान त थींदुसि उहो आख़िर कहिड़ो कमु आहे जेको तव्हां खां नथो थिए सुहिणा कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मां ॿुधाइण कंहिंखे ज़रूरी न आहियां सम्झंदो पुछा करण जे लाइ मां बि ज़ोर नथी भरियां मां दुआ कयां थी त जल्दी इहो कमु तव्हांजो थी वञे त इन परेशानीअ मां तव्हांजी जिंद आज़ाद थी वञे परेशानियूं त खुटण जूं न आहिनि हिकु परेशानी वई त वरी का ॿीअ थी मथां कड़कंदी ॾुख दर्द सूर इहे त जेसिताईं ज़िंदगी आहे तेसिताईं खुटण जा ईंदा इहे नथो थी सघे छा त इन्हनि शयुनि खां असां हटी करे ऐं ख़ुशियुनि खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणायूं सही थी चई हिन दुनिया में हर इंसान जो जोड़ ख़ुशियुनि तरफ़ हूंदी आहे पर ज़ालिम ही परेशानियूं पीछो ई नथी छॾनि ॾिसो न मां छा थो करे सघां हा साईं जेकी असां परेशानियूं ॾिठियूं आहिनि न शायदि एतिरी परेशानियूं कंहिं ॾिठियूं हुजनि मां उमेद थो कयां त अॻिते न पाण परेशान थींदुसि न तोखे ई परेशान कंदुसि छा चई हाँ माना त तू रूंडे भाव के धमकी पे थी ॾियां धमकी न मुंहिंजा भाउ मां तोखे धमकियूं कान थी ॾियां ये धमकियूं न जाबिर मूं तरफ़ मोकिली थो चवे तो त गुलनार माई खे वठी अची चाकर खान जे साम्हूं बीहारींदो अॼु हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾे खुदा न ख़ास्ता जेकॾहिं माई वापसि आई न माई मुंहिंजा छोरा त मरंदा ई मरंदासीं पर असां सां गॾु तूं बि मरंदी हा उन जे करे ई त चवां थी तोखे अदा त ओसी ताईं तोखे जाबिर जी हेठाई करणी पवंदी जेसी ताईं हुन माईअ जो ॾस वठी माईअ खे पूरो नथो करीं ठीकु जीअं तुंहिंजो हुकुम मां हींअर ई वञा थो हिन
पर पानी री छॾे वञी तो पेर में ॾियास ऐं पेर धोई हुन जा हो पाणी थो वञी पिया ॿियो हुकुम अदा पंहिंजी तबियत खे सुधारे उते पहुच ऐं पंहिंजी इहा वॾाई छॾ तॾहिं त वञी इहो मसइलो हल थींदो। वञा थो हिकिड़े कड़े टूह खे मां माखी ऐं मखण सम्झी त कोन खाईंदुसि न बसि वञा थो करां थो पंहिंजो अछो मुंहुं बसि न। हे पाण त मरंदो पर असांखे बि माराईंदो पर जाबिर सां पंहिंजो ज़िद कोन छॾींदो। मलूका अॼु बेपारी जी निमाज़ में रूंडे जे छोरनि खे निमाज़ पढ़ंदे मूं ॾिठो। इहो उन्हनि जो को नओं मिकर हूंदई बाबा। थी सघे थो त सुधरी विया हुजनि। अमा रुंडे जा छोरा सुधरिया त सिजो ओलामो भरंदई। अमा तूं त हुननि जे लाइ दुआ घुर छो त तोखे पाण जी हुननि जे घर वञिणो आहे। छोकिरी सही थी चए रूंडे जे ज़िंदगी में त कोन सुधरंदा उन्ही जी मौत खां पोइ मन उन्हनि जी ज़िंदगी में पहिरियों अचे। अॼु मां शाम जो वञी माई दादलीअ जे मथां ज़ोर रखां थी। दादली खे त तूं मञाए वेंदीअ पर रूंडे खे मञाइण ॾाढो ॾुखियो अथई। तेसिताईं मां बि पंहिंजी छोकिरीअ खे परणाए कोन ॾींदमि जेसिताईं हो असांखे रिश्तो नथा ॾियनि। पोइ विहारे छॾ पंहिंजी छोकिरी खे हिन जा अछा वार थी वेंदई पर रूंडे वारा राज़ी कोन थींदई। अहिड़े हंधि मुंहिंजे रिश्ते करण जो लाचार त कोन हुयो न बाबा। इहा मयार मूं मथां न ॾे इहे कम सभु तुंहिंजे माउ जा अथई। मां त वल्लूअ जे लाइ रिश्तो वरितो हुयो पर हुनजी हयाती एतिरी हुई इन में मां छा थी करे सघां। अम्मा तूं उदास न थी मालिक भलाई कंदो जीअं लिखियल हूंदो तीअं थींदो। जाबर मथे जो सूर अचई थो। मुनीर तव्हां हलो ॿाहिरि मां हिन कमीने जो पाणे ई मुंहुं ॾियां थो। अचो अचो रूंडा खान अचो। जबरदार ॿुधो अरे चिक चिका में आयासीं न त वञी ॾाढो परे पवंदासीं इन खां बहितर आहे त वेही सुकून सां के अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जंहिं ॻाल्हियुनि सां मसइलो हल थिए। अरे इन माई गुलनार खे मौत बणाए असांजे कुल्हनि ते सवारो करे छॾियो अथई ईअं चई थो त वेही सुकून सां ॻाल्हियूं करी मुनाफ़िक़ कंहिं जाइ जा ऐं जेकॾहिं न तुंहिंजा कमी आहे पर न करी आहे ऐं हणी हिन गुलनार खे गोलियूं हणी पूरो करे छॾी था त पोइ तुंहिंजी ॻाल्हि ते असांखे भरोसो बचे। हा जे मां माई गुलनार खे मारे छॾिया हा न तव्हां मुंहिंजे हथनि मां निकिरी वई इन जे करे मां हुनखे पंहिंजे ढाल तौरु रखियो आहे। इन ॻाल्हि ते तोखे इतराज़ करणु न घुरिजे रूंडा। कर कमीना कर जेका वणई सां कमीना कर पर यादि रखजांइ हिकिड़ो ॾींहुं न रूंडे जो बि हो ऐं जहिड़ो ॾींहुं उहो आयो न त जेको हे तुंहिंजो उठ जेॾो पधन आहे न तुंहिंजा मास जा गभा गभा करे नरियूं ॿरियूं तुंहिंजूं कपे इन उठनि वारे अॾे ते पूरो करे छॾींदोसां ऐं जेकॾहिं पूरो न कयो आहे न त मुंहिंजो नालो मटाए छॾिजांइ। मूंखे ख़बर आहे तूं केतिरो कमीनो आहीं मां इन जे करे तुंहिंजी कमज़ोरी पाण वटि संभाले रखी आहे। अरे मां घड़ी खनि सौट ॾांहुं थो वञा सौट बि ॾुख पियो करे हुन ते वञण बि लाज़मी आहे। मतलब शालिर हैदर जी तव्हां सां का दुश्मनी कान्हे बसि उन ॼाणे थोरो जज़्बात में हुयो। चाची असां रत आहियूं थोरी घणी नाराज़गी ते असां हिक ॿिए खां जुदा थोरी ई थींदासीं। अदा जे चाकर खान तव्हांखे दावत ॾिनी आहे त मानी खाई पोइ वञो न त चाकर खान खे ॾुख थी पवंदो। अदी मां घड़ी खनि सौट वटि वेहंदुसि सिजड़े ते खां पोइ चाकर खान ईंदो न त मां अची वेंदुसि ठीकु आहे। तूं छा थो सम्झी हैदर तूं पंहिंजे सौट सांवल खे छॾे हिते आयो आहीं छो आयो आहीं छाजे लाइ आयो आहीं छा इहा असांखे ख़बर कान पवंदी। तुंहिंजो मक़सदु मां न सम्झो सिकू तूं चवण छा थो चाहीं। मुंहिंजे भाउ जे क़त्ल जो शक मूंखे सौट जाबिर ऐं रुंडे वारनि जे मथां हुयो पर जाबिर खे शक न पूरी पक आहे
त मुंहिंजे भाउ जा कातिल सावल वारा बि थी सघनि था। ऐं यादि रख हैदर, जंहिंजी मुकबरी करण वारो तूं ई शख़्स आहीं, जंहिंजा पक्का सबूत सौट जाबिर वटि मौजूद अथई। सुभाणे ॻाल्हियूं आहिनि, ऐं ॻाल्हियुनि में जेकॾहिं इहो साबित थी वये न, यादि रखी छॾ हैदर, हिन ॻोठ मां तुंहिंजो जनाज़ो वेंदो। तूं छा था सम्झी? हाँ, हिन ॻोठ में रही मुकबरी करे मुंहिंजे भाउ जो लाश ईअं लोढ़े ऐं तूं ज़िंदा बची ईंदे। तुंहिंजे लाश खे मां कफन बि नसीब करण कोन ॾींदुसि। इहो यादि रखजांइ हैदर, सिकुअ जी सट, मौत जो धक, बस आहे पूरा। हिकु तरफ़ जाबिर मूंखे मारण जी कोशिश पियो करे ऐं ॿी तरफ़ ही पंहिंजे भाउ जे खून जो इल्ज़ाम मूं मथां मरणु थो चाहे। सच चवंदो सोट त ही ॻोठ असांजे रहण जे लाइक़ ई नाहे। तुंहिंजी बकवास बंदि थी वई जे त मां कुझु चवणु चाहियां थो। हाथ छा थो पाचणु चाहीं? मां चवां थो त ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾिया आहे। मूंसां कंहिं बि क़िस्म जी कमीणाइप न कजांइ, न ब्लैक मेल कजांइ। ही रूंदो मौत क़बूलींदो, पर कंहिंजी ब्लैक मेल में न ईंदो। जेको ब्लैक मेल कंदो उन जे मुंहं में हुक हणी निकिरी ईंदो। अरे वाह, कमला तो था इज्जत सां बि थो ॻाल्हायां। मूंची अहिड़ी तुंहिंजो हैसियत कहिड़ी आहे, तो छो हणी कर हीअ जो तो नाथी थिए मार पवई खुदा जो मूंखे त डर ई न विझाया। जबर ही उल्टो हो, वासिक जैसा देर रखे उन जे रत जी रफ्तार बंद थी थी आहे। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। सुबुह मर्दान सां तूं पंहिंजी सिधी चाकर ख़ान जी ओताक ते पहुचजांइ। तो सां मुंहिंजे हिन ॾाढ़ीअ जो इक़रार तोखे तुंहिंजे इन कासूअ खे वल्लो जे खून जे केस में न फासाए वञा त मां पंहिंजे पीउ जो पुटु आहियां। अरे हूं वरी तूं कहिड़ो पंहिंजे पीउ जो पुटु आहीं? बेस्ता घरा किना मथे में अची लॻो आहीं। हेलो हाँ जी अदी हाँ मां उते ही बीठो आहियां रेस जबर ख़ान जो ताक़त हाँ हाँ हाज़ुर अदी जाम ॿुधायो रेस जबर ख़ान जहिड़ा पुट त माण्हू सदियुनि खां पोइ जहिड़ी थी कसम खुदा जो। हाँ हुकुम हुकुम बस वजह सोचा वासो वड़े तारा गोल तारा बस ना। हाज़ुर 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 लानत रूंडा तेरी बूथ थे जो एड़े उठ के मैं जो पी पे चुका है। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।